सिंध में वधंदड़ क़बाइली तकरारन खे रोकण लाइ उन्नाड़ हाउस ते अहम इजलास। अपडेट कयूं पिया आमां नवाब वली मोहम्मद खां। सिंध में वधंदड़ क़बाइली तकरारन खे रोकण लाइ उन्नाड़ हाउस ते अहम इजलास। मुख़्तलिफ़ क़बीलनि जे नेक मर्दनि वेलफेयर जे उहिदेदारनि जी शिरकत। तफ़सील मूजिब नवाब वली मोहम्मद भरिसां उन्नाड़ हाउस ते जाम फिरोज़ उन्नड़ जी मेज़बानी हेठि इजलास थियो, जंहिंमें केतिरनि ई बिरादरियुनि जे समाजी बहबूद लाइ ठहियल वेलफेयर जे चेयरमैन ऐं बिरादरी सरदारनि शिरकत कई, जंहिंमें सोलंगी वेलफेयर ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान जे चेयरमैन मोहतरम इरफान अली सोलंगी, सिंध मलाह फोरम जो चेयरमैन डॉक्टर साईं रखी मीराणी, लाखा वेलफेयर एसोसिएशन जो चेयरमैन डॉक्टर मोहम्मद हनीफ लाखो, शहीद दोदो सूमरो ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान जे चेयरमैन अली मोहम्मद सूमरो, अंजुम अब्बासी इत्तेहाद जे मोहम्मद असलम अब्बासी, मेमून वेलफेयर एसोसिएशन जे मोहम्मद असलम मेमून, बावल लाखो कामरेड गुलाम हुसैन सूमरो, बरकत अली सूमरो समेत ॿियनि केतिरनि ई माण्हुनि शिरकत कई। सरकार पारां अवामी मसइलनि खां लाताल्की समाजी बुराइयूं ऐं सिंध अंदरि लाक़ानूनियत, ॾाढ मुड़सी, करप्शन ऐं चूंडियल नुमाइंदनि जो अवाम ॾांहुं ज़िम्मेदार न हुजण वारे अमल ख़िलाफ़ गॾियल मुहाज़ खड़ो करण लाइ गॾियल तनज़ीम जोड़ण ते इतफ़ाक़ कयो वियो। ॼाणायल अॻवाननि ख़िताब कंदे चयो, सिंध में धारियुनि जी यलगार खे रोकण लाइ सभिनी खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु थियणो पवंदो, छो त हुकूमती पॉलिसियूं धरती जे असली मालिकनि खे अक़लियत में तब्दील करण वारियूं आहिनि। इन्हनि लाइ जल्द सुजाग न थियासीं त घणे नुक़सान में पइजी वेंदासीं। इन्हनि अज़म कयो त सिंध मां क़बीलाई झेड़ा ख़तमु करण लाइ अमन पसंद माण्हुनि ते मुश्तमिल कमेटियूं ठाहे झेड़ींदड़ धुरियुनि में सुलह कराए सिंध खे अमन ऐं अमान जी धरती बनायो वेंदो। सिंध में तालीम जी निज़ाम जी बहितरी लाइ हिकमत अमली जोड़े बंदि पियल स्कूलनि खे खोलराए ॿारड़ी जे ॿारनि खे तालीम जहिड़े ज़ेवर खां रोशनास करण में अहम किरदारु अदा करणो पवंदो। अॻवाननि जो वधीक चवणो त नादरा खां रहिजी वियल सिंधी माण्हुनि जा शनाख्ती कार्ड ठाराए संदुनि वोट दाख़िल कराए खेनि वोट जो हक़ ॾियण सां गॾु वोट जी अहमियत जो बि अहसासु ॾियारियो वेंदो। इजलास में मुतफ़िक़ा तौर ते बावल लाखो खे प्रेस तर्जमान मुक़ररु कयो वियो। HRJDO न्यूज़ ते इन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।